सिलसिलो शुरू करण वारा आहियूं जंहिंमें असां उहे किरदार जंहिंजी का कंट्रीब्यूशन आहे समाज सां ऐं उन्हनि किरदारनि खे अॻिते आंदो नथो वञे, उन्हनि जूं कई अहिड़ियूं स्टोरीज़ जेके न ॿुधल आहिनि उन्हनि खे तव्हांजे साम्हूं आणींदासीं। क्लाइमेट छा आहे ऐं उन जा असर छा था थियनि। शहर कराची जो जेको पाणी गंदो पाणी लहंदो आहे उनमें गॾो गॾु प्लास्टिक हूंदो आहे, उनखां अलावा उनमें माइक्रो प्लास्टिक हूंदो आहे। उन सालाना अरबों लीटर उहो पाणी अनट्रीटेड पानी जेको आहे से समंदर में लायो वेंदो आहे। 2010 में आया बड़ा फ्लड, फिर अब 2022 में हमने देखा कि कितनी तबाही हुई है। दूसरी तरफ हीट वेव्स आ रही हैं, तो ये क्लाइमेट में शिद्दत पैदा हो गई है। मैंग्रोव जी कटाई किथे किथे थी रही आहे। कराची में क्यामाड़ी टाउन जे अंदर माए कोलाची जे भर में काफ़ी कटाई थी आहे। ग्रीन एटमॉस्फेयर को कराची में अनफॉर्चुनेटली एज अ ब्यूटिफिकेशन प्लान की तरह देखा जाता है, उसको ज़रूरत की तरह नहीं देखा जाता।